बिपासे मां ॿुधाईंदा हलूं त मेहड़ में सिंधी अदबी संगत पारां नामियारे शाइर अदीब ऐं मोहक़िक़ अब्दुल कबीर अख्तर ब्रोही जी यादि में अदबी कॉन्फ्रेंस ऐं मुशाइरो कोठायो वियो। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे मंज़ूर महसर जी मंज़ूर। नाज़रीन, नामियारे शाइर अब्दुल कबीर अख्तर ब्रोही जी यादि में अदबी कॉन्फ्रेंस ऐं मुशाइरे जी तक़रीब थी आहे। सिंधी अदबी संगत पारां हिन तक़रीब में मुख़्तलिफ़ शाइरनि अदीबनि शरीक थी साईं अब्दुल कबीर अख्तर ब्रोही जे जेको अदबी पोरियो आहे, अदबी जेको कमु आहे, उन ते ॻाल्हायो। असीं हिन प्रोग्राम में शरीक माण्हुनि जा वीचार ॿुधंदासीं त हू छा था चवनि। अब्दुल कबीर अख्तर जी एतिरी उमिरि कान हुई, नंढी उमिरि में उहो विछोड़ो करे वियो। उनजो जेको कमु आहे एतिरे थोरे अरसे में उहो एतिरो डिघो आहे जो त उमिरि खां वधीक हुन कमु कयो। हुन मज़हब ते बि लिखियो, इलाइक़े ते तहक़ीक़ कई, शख़्सियतुनि ते लिखियो, ख़ासि तौर किताबनि ते हिकिड़ा तहक़ीक़ी मज़मून लिखियई। केतिरनि शाइरनि सिंधी शाइरनि जे शाइरीअ जो मंज़ूम ब्रोही तर्जुमो कयो, केतिरो वरी ब्रोही शाइरनि जो मंज़ूम तर्जुमो सिंधी में कयो। जेतिरो लाभ जे हवाले सां मक़बूल हुयो एतिरो क़ौमी गीत में मक़बूल हुयो। 8 साल मुंहिंजे ख़्याल में थोरो अरसो आहे। हुनजी महिनत, हुनजी जद्दोजहद, हुनजी जफ़ाकशी, हुनजी अदबी दुनिया एतिरी त अज़ीम ऐं वॾी हुई जो असां हुनखे पूरी ज़िंदगी विसारे नथा सघूं। इंतिहाई विसारण जहिड़ो दोस्त न हुयो ऐं इंतिहाई लाइक़ु, बाअदब ऐं वॾो होशियारु ऐं कलमकार हुयो। अख्तर ब्रोही साहब जन जो जेको लिखणी जो अंदाज़ हुयो या मकाले लिखण जो अंदाज़ हिकिड़ो मुनफ़रिद अंदाज़ हुयो ऐं उहो तमामु हिकिड़ो शाहकार जेको सो चइजे तमामु सुठो। ऐं उनखां पोइ हुनजो जेको आहे करबला ते लिखियलु जेको आहे मसइलो उहो, ऐं उनखां पोइ जेके हुन मकाला लिखिया आहिनि उहे तमामु बहितरीनु आहे। अब्दुल कबीर अख्तर ब्रोही हिकु ख़ूबसूरत शाइर, पंहिंजी धरती ॿोलीअ सां प्यारु कंदड़ कलमकार हुयो ऐं हू सिंध दोस्त अदीब ऐं लेखक हुयो। साॻे वक़्तु संदसि जेके तहक़ीक़ी मकाला ऐं मज़मून आहिनि उहे आला मयार जा मज़मून ऐं मकाला आहिनि, जिन खे तहक़ीक़ जी दुनिया में हिकिड़ी मक़बूलियत ऐं ख़ासि अहमियत हासिलु आहे। सिंधी हिकु बाशऊर फ़र्दनि जो फ़र्ज़ु आहे त अहिड़नि क़ौमी हीरनि खे, पंहिंजे अदीबनि ऐं शाइरनि खे भेटा पेश कयूं ऐं उन्हनि खे यादि कयूं ऐं उन्हनि जे कम खे उजागर कयूं। नाज़रीन, सिंधी अदबी संगत मेहड़ पारां नामियारे शाइर अदीब मोहक़िक़ अब्दुल कबीर अख्तर ब्रोही जी यादि में थियल अदबी कॉन्फ्रेंस ऐं मुशाइरे में शरीक महिमाननि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त अब्दुल कबीर अख्तर ब्रोही जो जेको लिखियलु अणछपियल मवादु आहे उनखे किताबी सूरत में आणियो त जीअं संदसि कलमी पोरे खां माण्हू रोशना थी सघनि। कैमरामैन शाहिद महसर सां गॾु मंज़ूर महसर, आवाज़ न्यूज़ में।